PTI सां हुजे या पीपल्स पार्टी सां हुजे, चाहे वो सिंधी हुजे, चाहे मुहाजर हुजे, बलोच हुजे, पठान हुजे, सिंध जो हुजे, पंजाब जो हुजे, KPK जो हुजे, जंहिं भी ख़ानदान जो आहे, जंहिं भी नस्ल जो आहे, जंहिं भी इलाक़े जो आहे, दिल में ईमान अथसि मुंहिंजो भाउ। इहो ज़ाब्तो ऐं उसूल हर मुसलमान दिल में रखे। कंहिंखे पंहिंजी क़ौमियत ते वॼाई आहे, कंहिंखे पंहिंजे इलाक़ाइत ते वॼाई आहे, कंहिंखे पंहिंजी ज़ुबान ते वॼाई आहे, लेकिन इस्लाम में ये तमाम शयूं सिर्फ़ तारुफ़ जे लाइ या असांजी जहालत आहे जो असां पंहिंजी क़ौमियत ते फ़ख्र कयूं, सिर्फ़ पंहिंजी क़ौमियत वारे शख़्स खे तरजीह ॾियूं त ही सिंधी आहे, इन जे मथे ते सिंधी टोपी आहे, सिंध जो वफ़ादार आहे, कुल्हे ते अजरक आहे, सिंध जो वफ़ादार आहे, मुछां वॾियूं त सिंध जो वफ़ादार आहे, बाक़ी समूरा उहे उन्हनि खे इंसान ई न सम्झणो, उन्हनि सां नफ़रत रखणो, उन्हनि खे सिंध मां कढण जे लाइ हुकूमत सां मुतालबो करणो, इहा जहालत आहे। इंसान सां मुराद सिर्फ़ सिंधी इंसान आहे, इंसान सां मुराद उहो शख़्स आहे जंहिंजे मथे ते सिंधी टोपी आहे, इंसान सिर्फ़ उनखे सम्झो वञे जंहिंजे कुल्हे ते अजरक आहे, इंसान सिर्फ़ उनखे सम्झूं जंहिंजूं मुछां वॾियूं आहिनि, या जेको सिंध जो मुस्तक़िल रिहाइशी आहे। छा अफ़गानी इंसान न हुया, पठान इंसान न हुया, मुहाजर इंसान न हुया, जंहिंखे तव्हां बेदर्दी सां उन्हनि जी मिल्कियत हड़प करे मुल्क खां कढी छॾियो। अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदर जेके भी इंसान पैदा फरमाया आहिनि, उहे समूरा इंसान हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत अम्मा हवा इन्हनि जी पुश्त मां पैदा थियल। चाहे मुसलमान हुजे, चाहे गैर मुस्लिम हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, केर भी हुजे, समूरा इंसान हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी नस्ल मोहन, यानी हर इंसान जी बुनियाद हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। जेकॾहिं समूरा इंसान हिक ही जहिड़ा हुजनि हा, उन्हनि जो रंग हिकु, उन्हनि जी नस्ल हिकु, ख़ानदान हिकु, क़बीला हिकु, क़ौम हिकु, इलाक़ो हिकु, त जेके इंसाननि जा मामलात आहिनि इहे थी न सघनि हा, शनाख्त न थिए हा। त अल्लाह तबारक व तआला इंसाननि जी शनाख्त जे लाइ त हर इंसान ॿिए इंसान खां पधिरो थिए त ही फ़िलाणो आहे, ही फ़िलाणो आहे, ही फ़िलाणो आहे, हिन जो हे नालो आहे, हिन जी फ़िलाणी क़ौम आहे, हिन जो फ़िलाणो इलाक़ो आहे, हिन जो फ़िलाणो रंग आहे, हिन जी फ़िलाणी नस्ल आहे। शनाख्त जे लाइ अल्लाह तबारक व तआला इंसाननि जे अंदरि क़बीला ठाता, रंग मुख़्तलिफ़ बणाया, को गोरे रंग जो आहे, को सांवरे रंग जो आहे, कंहिंजो ख़ानदान कहिड़ो आहे, कंहिंजो ख़ानदान कहिड़ो आहे, को पाकिस्तान जो आहे, को हिंदुस्तान जो आहे, को कंहिं मुल्क जो आहे। ये तमाम शयूं अल्लाह से इंसाननि जे लाइ पैदा कयूं सिर्फ़ तारुफ़ जे लाइ, ताकि हिक ॿिए खे सुञाणे सघनि, हिक ॿिए जी शनाख्त करे सघनि। बुनियादी तौर हर इंसान औलाद आदम आहे ऐं हिक ॿिए जी शनाख्त जे लाइ अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ रंगो नस्ल पैदा कई, मुख़्तलिफ़ क़बीला ठाता त हिक ॿिए में इन्हनि जी पाण में सुञाण थिए। हिकिड़ी आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो, इन्नमल मुअमिनून इख़्वतुन, हर उहो शख़्स जंहिंजे दिल में ईमान आहे उन जो रिश्तो ॿिए ईमान वारे सां छा आहे, इख़्वतुन, भाइरनि वारो रिश्तो आहे। हर ईमान वारो शख़्स ॿिए ईमान वारे शख़्स जो भाउ आहे, चाहे उहो शर्त हिकिड़ी आहे, यानी उख़ुवत जे रिश्ते जे लाइ, भाई पी वारे रिश्ते जे लाइ शर्त चाहे ईमान, ईमान हुजणु ज़रूरी आहे। जंहिंजे दिल में ईमान हुआ बस इहा शर्त पूरी थी वई। हाणे भलजा उहो कहिड़े बि ख़ानदान जो आहे, कहिड़ी बि क़ौम जो आहे, कहिड़े बि क़बीले जो आहे, उहो ईमान वारे जो भाउ आहे। इहो बुनियादी उसूल पंहिंजे ज़हन में इंसान दाख़िल करे छॾे, इनके दिल जी तख़्ती ते लिखी छॾियो
तो दुनिया के कहीं भी खिते में ईमान वारो शख्स जेकॾहिं मौजूद आ तो ईमानी तकाज़े सां उहो मुंहिंजो छा आहे भाव आहे। भलजा उनजो ताल्लुक़ PTI सां हुजे या पीपल्स पार्टी सां हुजे, चाहे वो सिंधी हुजे, चाहे मुहाजर हुजे, बलोच हुजे, पठान हुजे, सिंध जो हुजे, पंजाब जो हुजे, KPK जो हुजे, जंहिं भी ख़ानदान जो आहे, जंहिं भी नस्ल जो आहे, जंहिं भी इलाक़े जो आहे, दिल में ईमान अथसि मुंहिंजो भाउ आहे। इहो ज़ाब्तो ऐं उसूल हर मुसलमान दिल में रखे। ऐं इस्लाम जी ख़ूबसूरती ई आहे अॼु इहा शइ असांजे दिलनि मां ख़तम थी वई आहे। कंहिंखे पंहिंजी क़ौमियत ते वॾाई आहे, कंहिंखे पंहिंजे इलाक़ाइत ते वॾाई आहे, कंहिंखे पंहिंजी ज़ुबान ते वॾाई आहे। लेकिन इस्लाम में इहे तमाम शयूं सिर्फ़ तारुफ़ जे लाइ। जॾहिं अल्लाह साईं फरमाए थो त हर क़ौम जो शख़्स ईमान वारो तव्हांजो भाउ आहे, पोइ असां केरु था थियूं जो चऊं त पंजाबी जेका आहिनि उन्हनि सां असांजो ठाव न आहे, असांजा सिर्फ़ु सिंधी भाइर आहिनि। पठाणनि सां असांजो ठाव न आहे, उन्हनि खे सिंध मां कढो, असांजा रुगो सिंधी भाउ आहिनि। इहो फ़र्क़ु इंसाननि कयो आहे, अल्लाह साईं इन्हनि खे पाण में भाइर बणायो आहे। इहा असांजी जहालत आहे जो असां पंहिंजी क़ौमियत ते फ़ख्र कयूं, सिर्फ़ु पंहिंजी क़ौमियत वारे शख़्स खे तरजीह ॾियूं त ही सिंधी आहे, इन जे मथे ते सिंधी टोपी आहे, सिंध जो वफ़ादार आहे, कुल्हे ते अजरक आहे, सिंध जो वफ़ादार आहे, मुछां वॾियूं त सिंध जो वफ़ादार आहे। बाक़ी समूरा उहे उन्हनि खे इंसान ई न सम्झणो, उन्हनि सां नफ़रत रखणो, उन्हनि खे सिंध मां कढण जे लाइ हुकूमत सां मुतालबो करणो, इहा जहालत। नबी साईं ते भौंकण वारो शख़्स उन्हनि खे जॾहिं कंहिं जज़्बाती मुसलमान क़त्ल कयो त पोइ समूरा सिंध जा आशिक़ उन जे मथां वञी वेही रहिया त इंसानियत मज़हब खां मथे आहे। पहिरियों इंसानियत खे तरजीह ॾियो, पोइ मज़हब जी ॻाल्हि थींदी। मज़हब जे करे इंसान खे न मारियो। उन खां सवाल कयो, छा इंसान सां मुराद सिर्फ़ु सिंधी इंसान आहे? इंसान सां मुराद उहो शख़्स आहे जंहिंजे मथे ते सिंधी टोपी आहे? इंसान सिर्फ़ु उनखे सम्झो वञे जंहिंजे कुल्हे ते अजरक आहे? इंसान सिर्फ़ु उनखे सम्झूं जंहिंजूं मुछां वॾियूं आहिनि? या जेको सिंध जो मुस्तक़िल रिहाइशी आहे? छा अफ़गानी इंसान न हुया, पठान इंसान न हुया, मुहाजर इंसान न हुया जंहिंखे तव्हां बेदर्दी सां उन्हनि जी मिल्कियत हड़प करे मुल्क खां कढी छॾियो? अल्लाह साईं इहो फ़र्क़ु न रखियो आहे, इहो तव्हां फ़र्क़ु रखियो आहे त फिलाणा असांजा पंहिंजा ऐं फिलाणा धारिया। जंहिंजे दिल में ईमान हुआ उहो पंहिंजी सोच वॾी रखे। ऐं सिंध सां वफ़ादारी जो सबूत इहो आहे त जंहिंजे मथे ते सिंधी टोपी आहे। जेकॾहिं तव्हांखे सिंध सां वफ़ादारी करणी आहे त सिंध जे अंदरि अहिड़ा नौजवान पैदा कयो जेके सिंध खे तरक़ी ॾियनि, जेके सिंध जे मुस्तक़बिल खे बणाइनि। सिर्फ़ु नारा हणण सां, टोपी पाइण सां, अजरक कुल्हे ते रखण सां सिंध तरक़ी में न ईंदी। सॼो ॾींहुं नारा हणो, बाक़ी हुक्मरान तव्हांजा साॻा ई हुजनि, ग़ुलामी तव्हां साॻनि जी कयो, कॾहिं बि तव्हांजी सिंध तरक़ी न कंदी। हाणे असांजे मुल्क में एतिरी बदअमनी आहे, KPK वारनि खे अलॻि मुल्क खपे, बलोचिस्तान वारनि खे अलॻि मुल्क खपे, सिंध वारनि खे अलॻि मुल्क खपे। ऐं अलॻि करण जो को ख़ासि मक़सद ई न आहे। पाकिस्तान हिंदुस्तान खां जुदा थियो हिकु पाकीज़ा मक़सद जे लाइ। बुनियादी हिकिड़ो मक़सद हुयो त असांखे हिंदुनि जी ग़ुलामी क़बूल न आहे, असांखे अलहदा मुल्क ॾियो ताकी असां आज़ाद थी करे अल्लाह जी इबादत कयूं। इहो बुनियादी मक़सद सुठो हुयो। बाक़ी हिन ज़माने में जेकॾहिं को चए त असांखे सिंध धार करे ॾियो, छा कंदव धार करे? हुक्मरान त तव्हांजा साॻा ई हूंदा, ग़ुलामी तव्हां साॻनि जी कंदव, तव्हांखे फ़ाइदो कहिड़ो थींदो? वॾी सोच रखो। हर इंसान खे जंहिंजे दिल में कलमो आहे उनखे पंहिंजो भाउ सम्झो, उन सां सुहिणो सलूक रखो। या अय्युहन्नासु इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा। अल्लाह साईं सॼी इंसानियत खे मुखातब करे फरमाए थो, ए लोगो तव्हां हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत अम्मा हवा जी औलाद आदम आयो।
एक ही शख्स जी नस्ल में पैदा चलो वजअलनाकुम शुऊबन व क़बाइला तहांजे अंदर कबीला ऐं पाड़ा ये ठाता विया आहिनि लितआरफू सिर्फ तारुफ जे लाइ शनाख्त जे लाइ ॿी काई वजह न आहे कहीं भी शख्स के पांजी कौमियत ते फोकियत ना है तो मांजी कौम आला है फलानी कौम घटिया है नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कहीं भी अरबी के कहीं अजमी ते काई फजीलत हासिल ना है ऐं कहीं भी गोरे शख्स के कहीं भी सांवरे शख्स मथा काई फजीलत ना है इन अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम जेकॾहिं तव्हांखे फज़ीलत खपे थी मक़ाम ऐं मर्तबो खपे थो हैसियत खपे थी त अल्लाह वटि हैसियत उन जी आहे जेको ज़्यादा परहेज़गार आहे तव्हां भलिया चओ मथे ते सिंधी टोपी आहे इहो शान वारो माण्हू आहे अल्लाह चए थो शान वारो उहो शख़्स आहे जंहिंजे दिलि में क़ुर आहे जंहिंजे दिलि में ईमान आहे जंहिंजे वजूद में शरीयत आहे उहो मक़ाम ऐं मर्तबे वारो आहे सिर्फ़ु मुछा रखण सां वॾो मक़ाम हासिल न थींदो आहे तो माण्हू पाण खे वॾो सम्झे घणनि खां तव्हां इहो जुमिलो ॿुधो हूंदो मुछा मर्द जी शान आहे जेकॾहिं मुछा रखणु मर्द जी शान हुजे हा नबी साईं मुछा कटण जो हुकुम न ॾे हा नबी साईं त मुछनि खे कटण जो हुकुम ॾिनो आहे दाढ़ी खे वधाइण जो हुकुम ॾिनो आहे छो त दाढ़ी नबी साईं जी ग़ुलामी आहे ऐं नबी साईं जी ग़ुलामी सां इंसान जी शान वधंदी आहे जेको नबी साईं जो सचो ग़ुलाम आहे इहा जहालत आहे इनखे पंहिंजे वजूद मां ख़तम कयो सॼो ॾींहुं नारा सिंध सां वफ़ादारी सिंध सां वफ़ादारी दाढ़ी वारा सिंध जा गद्दार आहिनि इन्हनि सिंध जे लाइ छा कयो जेकॾहिं दाढ़ी वारा सिंध जा गद्दार आहिनि तव्हां सोने मोहम्मद जा गद्दार हो तव्हां शरीयत जे लाइ छा कयो आहे इंसान हर शइ खे उन शइ जे मुताबिक़ हैसियत ॾे इहो उसूल हमेशह ज़हन में रखो दुनिया में केतिरी मखलूक़ात आहे जंहिंजी जेकी हैसियत अल्लाह सां ठाती आहे ओतिरी उनखे इज़त ॾियणी आहे कुतो आहे न सभ खां ज़्यादा वफ़ादार आहे पर शरीयत में उनजी जेकी हैसियत आहे उहा ई ॾियणी आहे ज़रूरी न आहे त वफ़ादार ज़्यादा आहे तव्हां उनखे वज़ीर आज़म बणायो गॾो केतिरो महिनती आहे समूरे जानवरनि खां ज़्यादा महिनती गॾो आहे त इन जो मतिलबु इहो न आहे तव्हां उनखे का बादशाही ॾेई छॾियो जंहिं जॻह जी जेकी हैसियत आहे उनखे ओतिरी ॾियणी आहे सिंध सरज़मीन आहे लेकिन सिंध मको मदीनो न आहे जो उन जे लाइ माण्हू हर वक़्तु नारा हणे ऐं जान क़ुर्बान करण जे लाइ तयारु हुजे क़ाबिल एहतराम जॻह कहिड़ी आहे जॻहुनि जे एतबार सां हिकु अल्लाह जो घर बैतुल्लाह सोने मोहम्मद जो रोज़ो मुबारक ऐं हर इलाइक़े में जेकी मस्जिद आहे इहे जॻहूं क़ाबिल एहतराम आहिनि सिंध के भी जेकॾहिं को शख्स चए थो त मां तरक़ी में आहियां त उन जी हैसियत मुताबिक़ उन जे लाइ महिनत कयो हर शख्स महिनत करे पर उनखे बिल्कुलु मक्को मदीनो सम्झी करे हर वक़्तु उन जा नारा हणु उन जे लाइ मुसलमाननि सां नफ़रत करणु सिंधी खां अलावा कोई बि शख्स सिंध जे अंदरि क़बूल न करणु इहा जहालत आहे इहा कामरेडी न आहे इहा जहालत आहे सिंध भली शइ आहे पर ख़ुदा जी कसम सिंध जी शरीयत जे मुक़ाबले में काई हैसियत न आहे हिकिड़ो इलाइक़ो आहे हिकिड़ो ख़ितो आहे हिकिड़ी ज़मीन जो हिसो आहे बसि अल्लाह जी शरीयत मथे आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस मथे आहे सिंधी क़ाबिल एहतराम आहे जेकॾहिं कंहिं सिंधी जी ज़ुबान खां शरीयत जी गुस्ताखी थींदी नमाज़ ऐं क़ुर जी गुस्ताखी थींदी त उन सिंधी शख़्स जी हैसियत कुते जे बराबरि बि न आहे उन जी मौत कुते जी मौत जे बराबरि बि न आहे जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुस्ताखी में मरी वियो भलजा उनजे मथे ते टोपी छो न हुजे कुल्हे ते अजरक छो न हुजे सहाबा जे बारे में ग़लत अल्फाज निकिता या क़ुरान जे बारे में या नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस जे बारे में पोइ उन शख़्स जी काई हैसियत न आहे पोइ उहो इंसानियत खां बि निकिरी वियो त इहो पंहिंजो मयार बणायो इज़त ऐं एहतराम क़ुरान जी नज़र में उन जी आहे अल्लाह साईं फरमायो इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम जंहिंजो ज़्यादा अल्लाह सां ताल्लुक़ आहे उहो क़ाबिल एहतराम आहे भलजा सिंधी हुजे या न हुजे कोई फ़र्क़ु नथो कंहिं बि क़ौम जो आहे कंहिं बि क़बीले जो आहे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जो कहिड़ो क़बीलो हुयो हबशी हुयो न लेकिन दीन सां मोहब्बत जे करे केॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो मिलियो सॼी ज़िंदगी जंहिंखे मस्जिद नबवी में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस जी मौजूदगी में अज़ान ॾियण जी सआदत मिले हिन खां वधीक ॿियो मक़ाम कहिड़ो आहे टोपी वॾी शान वारी शइ आहे अजरक वॾी एहतराम वारी शइ आहे इन जी गुस्ताखी बेअदबी अजरक जी बेअदबी जे लाइ केतिरो शोर शराबो
अजरक को गिलाफ काबा है जो तव्हां इन जे करे जेको आहे मुस्लमान हिक ॿिए सां विड़ो। हिकिड़ो मामूली कपिड़ो आहे, इन खां अलावा काई उनजी हैसियत न आहे। इन्हनि शयुनि खे सम्झो। इन मामूली मामूली शयुनि ते हिकिड़ो मुस्लमान ॿिए मुस्लमान सां नफ़रत न करे। हिकिड़ी इलाक़ाइयत आहे, हिकिड़ो कल्चर आहे। एहतराम उन लिबास जो आहे जेको लिबास नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत जे मुताबिक़ उहो क़ाबिल एहतराम आहे। दस्तार आहे न, पटको आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। पटके जे बराबरि सिंधी टोपी जी हैसियत न आहे। तो जेकी शइ क़ाबिल एहतराम आहे उनजो एहतराम करणो आहे, जेकी क़ाबिल एहतराम न आहे उनखे गिलाफ़ काबा न आहे बणाइणो।